नौशेरा फिरोज़ प्रेस क्लब जे कुर्सीअ तां साफ़ी दोस्तनि जे ॿिनि ग्रुपनि में झेड़ो, गोलियूं, डंडा ऐं डाटा लॻण सबबि 10 खां वधीक माण्हू ज़ख़्मी थी पिया, जिन मां हिकु ॼणे मुख़्तियार तगड़े जी हालत ॻण थी जो कि ॿुधाई पई वञे। जिते ॿिए पासे सीनियर साफ़ी ज़ाहिद राजपूत जेको नौशेरा फिरोज़ थाणे पुलिस जे तहवील में हुयो, संदसि सोचे तो तबियत ख़राब थी वई, जंहिंखे सिविल अस्पताल नौशेरा फिरोज़ पहुचायो वियो, जितां डॉक्टरनि खेसि सेवण रेफर कयो। इन हवाले सां असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे ज़मीर वस्त्रो। जी ज़मीर, वधीक तफ़सील खां आगाह कजो, छा तफ़सीलात आहिनि? जी मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त नौशेरा फिरोज़ प्रेस क्लब जे साफ़ियुनि जे ॿिनि ग्रुपनि जे विच में सुबुह जेको झगड़ो थी पियो आहे, जंहिंजे नतीजे में 10 खां वधीक जेके सहाफ़ी आहिनि उहे ज़ख़्मी थिया आहिनि, जंहिंमें एम ज़फ़र तगर जा 4 भाइटिया आहिनि उहे ज़ख़्मी थिया आहिनि। उन मां हिक जी हालत तशवीशनाक ॿुधाई थी वञे पई, जंहिंखे नवाब शाह हॉस्पिटल रेफर कयो वियो आहे। त उन सिलसिले में जेको आहे सो पुलिस ज़ाहिद राजपर, मज़हर ख़ासकेली ऐं मुर्तज़ा तगर उन्हनि खे पंहिंजी तहवीली मरतो हुयो, जंहिंमें थाणे में सीनियर सहाफ़ी ज़ाहिद राजपर जी तबियत ख़राब थी वई, जंहिंखे सेवण जेको आहे सो मोकिलियो वियो आहे। मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त हीअ जेको नौशेरा प्रेस क्लब में ॿिनि जेके सहाफ़ी ग्रुप आहिनि, जंहिंजी हिकु ग्रुप जी जेका अॻुवाणी आहे मोहम्मद यूनुस राजपर करे रहियो आहे, जॾहिं त ॿिए ग्रुप जेको आहे उहो ज़ाहिद क़ाइम ख़ानी, ज़ाहिद राजपर, ग़ुलाम मुर्तज़ा तगर ऐं मज़हर ख़ासकेली जो ग्रुप आहे। मोहम्मद यूनुस राजपर जे ग्रुप जो चवणु आहे त जेका सदारत जी जेका चूंड थी हुई, उन में जेको आहे सो मोहम्मद यूनुस राजपर ऐं हुन जी जेका मुकमल बॉडी उहा चूंडी चुकी आहे, जॾहिं त ग़ुलाम मुर्तज़ा तगर जेको सदर आहे प्रेस क्लब जो, हुनजो इहो चवणु आहे त इहो जेको इलेक्शन थी आहे इहा गैर क़ानूनी ऐं गैर आइनी आहे, जंहिंखे असां तस्लीम नथा कयूं। ऐं इहो जेको हिननि जो सिलसिलो ऐं जेको झगड़ो आहे इहो तक़रीबन 3-4 महीननि खां जारी आहे। ऐं थोरी थोरी ॻाल्हि तां हिक ॿिए ते एफआईआरूं कराइनि था, ही कोर्टुनि ताईं हीउ मसइलो पहुतो आहे वञी, पर हितां जेका इंतिज़ामिया आहे उनखे बार बार आगाह कयो वियो ॿिन्ही धुरनि जे पारां, पर हितां जी इंतिज़ामिया ख़ासि करे जेका पुलिस आहे उन को बि एक्शन न वरितो ऐं इहो बि चयो पियो वियो त कंहिं वक़्तु बि खून रेज़ी थी सघे थी। मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त राति तक़रीबन 9 बजे जेको आहे सो प्रेस क्लब नौशेरा फिरोज़ ते मोहम्मद यूनुस राजपर जो जेको ग्रुप आहे उनजो ऐं जेको ज़ाहिद क़ाइम ख़ानी जो ग्रुप आहे उनजो पाण में जेको तकरार थियो हो ऐं उन में हाथापाई बि थी हुई, जंहिंमें मोहम्मद यूनुस राजपर जे चवण मुताबिक़ त खेसि धक हयां विया आहिनि। ऐं अॼु जॾहिं सुबुह थियो त मज़हर ख़ासकेलीअ ऐं ज़ाहिद क़ाइम ख़ानी ऐं ज़ाहिद राजपर जा माण्हू आया, जेके हिननि जो चवणु आहे त मुबैना तौर हू जेके ॿाहिरियां माण्हू हुया ऐं उन्हनि अची प्रेस क्लब ते हमलो कयो, ऐं जंहिंमें पोइ हितां जा जेके एम ज़फ़र तगर आहे उनखे जेको आहे सो जेके माण्हू हुया 4 उन जेके भाइटिया हुया उहे झेड़े छॾाइण लाइ उन्हनि चवण मुताबिक़ त उहे बि हुते पहुता त झेड़ो वधी वियो, जंहिंजे करे एम ज़फ़र तगर जा 4 जेके भाइटिया आहिनि उहे ज़ख़्मी आहिनि। उन्हनि खे जेको आहे सो नवाब शाह हिकिड़े खे नवाब शाह मोकिलियो आहे, बाक़ी ॿियनि खे हिते जेको आहे सो सिविल अस्पताल नौशेरो रखियो वियो आहे। ऐं उनखे अलावा मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त थाणे में जेको सीनियर सहाफ़ी आहे ज़ाहिद राजपर, उनखे दिलि जी तकलीफ़ महसूसु थी, जंहिंखे पुलिस वैन में जेको आहे सो नौशेरा फिरोज़ अस्पताल पहुचायो वियो, जिते डॉक्टरनि खेसि जेको आहे सो फौरी तौर ते सेवण रेफर करण जो फ़ैसिलो कयो। जी महिरबानी तफ़सील खां आगाही ॾियण लाइ। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।